कमल तूं बि ॾाढो गुनहगार आहीं। पर बेटा इतना ही चयो त अखाई सखा थिया जे वेठा वटि वेझनि तस्ती तबीबन चेथे चङा कया। तो साईं ही हुया मोहतरम साईं कमल कोहिस्तानी साहब जिन पंहिंजो शहर पेश कयो। जीअं त असांजे हिन मेड़ाके में मुख़्तलिफ़ जॻहियुनि खां दोस्त कई आया आहिनि ऐं हींअर जंहिं आउं दोस्त खे स्टेज ते घुराईंदुसि डाइस वटि, उहो दोस्त बि तमामु परे खां कई आयो आहे। उन दोस्त जो नालो वठण खां अॻु अर्ज़ु कंदुसि त उहो दोस्त जेको आहे पंहिंजो नालो पेश कंदो। मोहतरम दानिश मीरानी साहब। पलट के मकबूल होके आई
کے مقبول ہو کے آئی، وہ جذبہ جس میں تڑپ تھی سچی، وہ جذبہ جس میں تڑپ تھی سچی، وہ جذبہ آخر کو کام آیا، وہ جذبہ جس میں تڑپ تھی سچی، وہ جذبہ آخر کو کام آیا، زہر مقدر